अस्सलामु अलैकुम। सिंधुअ ते मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जेके नाला आहिनि तिन बाबति मालूमात मिले थी, पर सिंधुअ खे मुअन जे दड़े वारे सिंधी ॿोलीअ में कहिड़े नाले सां लिखियो पढ़ियो ऐं पुकारियो वेंदो हो, उन बाबति अञा ताईं को बि माहिर लिसानियात मुअन जे दड़े वारी न ॿोली पढ़ी ऐं न वरी सम्झी सघियो आहे। बहरहाल ॿियनि ॿोलियुनि में सिंधुअ खे मुख़्तलिफ़ नालनि सां लिखियो वञे थो ऐं जेको अखरनि या तलफ़ुज़ करे बिगाड़ पैदा थियो सो बि अॼु ताईं मौजूदु आहे। बरे सगीर जे क़दीम किताब ऋग्वेद में सिंधुअ खे सिंधु ई लिखियो वियो आहे ऐं सिंधुअ जी साराह कई वई आहे। वेदक दौर में सिंधुअ खे सिंधु चयो वेंदो हो। ईरान जी क़दीम ॿोली अवस्था में से लफ़्ज़ खे हे में लिखणु सबबि 518 क़बल मसीह या 519 क़बल मसीह खां जॾहिं सिंध वारे खिते में दारा आज़म कब्ज़ो कयो त सिंधुअ खे हिंदू लिखियो वियो, जेको लफ़्ज़ अॼु बि इस्तेमाल में अचे पियो। जंहिं बाबति घणनि माण्हुनि खे ॼाण न आहे त को हिंदू लफ़्ज़ सिंधुअ जे बिगाड़ सबबि अवस्था ॿोलीअ में लिखियो पढ़ियो ऐं उचारियो वियो। उन हिसाब जीअं ॿियनि ॿोलियुनि में ॾिसूं त सिंधुअ खे कीअं लिखियो वियो आहे। सिंधु लफ़्ज़ संस्कृत ॿोलीअ जो आहे, इंडोस लफ़्ज़ यूनानी यानी ग्रीक ॿोलीअ जो आहे, इंडस लफ़्ज़ लातीनी ॿोलीअ जो आहे, संतू लफ़्ज़ चाइनीज़ ॿोलीअ जो आहे, अब्बासियन लफ़्ज़ पश्तो ॿोलीअ जो आहे। सिंधु लफ़्ज़ पाली ॿोलीअ में बि संस्कृत जीअं लिखियलु आहे। तिब्बत वारा सिंगे खबाब या शेर दरिया चवनि था। संस्कृत ॿोलीअ में सिंधुअ खे समुंड ऐं रोज़ी ॾियण वारो लिखियो वियो आहे। हिकिड़ो रायो हीअ बि आहे त सिंधु लफ़्ज़ सिंध मां निकितो आहे, जंहिंजी माना थींदी वहंदड़ पाणी। उन हिसाब सां सिंधुअ जी माना थींदी दरिया या वहंदड़ पाणी। हिन दरिया खे आर्यन सप्त सिंधु करे लिखियो, जंहिंजी माना थींदी 7 दरियाव, जंहिंमां इहो नतीजो अक्स करे सघिजे थो त सिंधु लफ़्ज़ दरिया तौरु इस्तेमालु थींदो हो ऐं आहे। दरिया लफ़्ज़ फ़ारसी ज़बान जो आहे, नदी लफ़्ज़ संस्कृत जो लफ़्ज़ आहे ऐं रिवर लफ़्ज़ अंग्रेज़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। हिमालय जे उतर ऐं ओलह वारे हिसे मां नंढियूं ऐं 2 वॾियूं नदियूं आबशार जीअं आस्ते आस्ते पंहिंजो वेकिरो ठाहिनि थियूं। उन्हनि मां ॿिन्ही वॾियुनि नदियुनि सिंधु ऐं गंगा बरे सगीर जा वॾा तड़ाखड़ा मैदान ठाहिया आहिनि। चाइना मुल्क जी तिब्बत वारे हिमालय जे उन हिसे मां जेके नदियूं वहनि थियूं, उन्हनि में पाणी किथां ऐं कीअं थो अचे, उन सवाल खे मालूम करण लाइ जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जी टीम 18 सालनि जी जदोजहद बाद जेका मालूमात साम्हूं आंदी, उन हिसाब सां पतो पवे त हिमालय जाबिलु सिलसिले में ग्लेशियर 38,039 किलोमीटरनि ते मौजूदु आहे ऐं उन्हनि जो सिलसिलो 3 दरियाई माथिरनि नंबर 1 सिंधु, नंबर 2 गंगा ऐं नंबर 3 ब्रह्मपुत्रा जे विच में आहे। ग्लेशियरनि जे वॾे में वॾो तइदाद 3,538 सिंधुअ जी तास में आहे, गंगा दरिया जे तास में 1,020 ऐं ब्रह्मपुत्रा तास में 662 आहे। हिमालय जे उभर खां ओलह तरफ़ ड्रेग 2,500 किलोमीटर ऐं वेकर 400 किलोमीटर आहे। सिंधु पंहिंजे शुरूआती सफ़र दौरान सोढ़ो ऐं वरनि विकड़नि में वहंदो आहे। तिब्बत छॾण बाद दुनिया जे उताहन जबलनि हिमालय ऐं कराकरम जा लक लताड़ींदे अक़वाम मुतहदा जी अण धरी पटीअ मां गुज़री, जितां लद्दाख वारे आलमी लेक खां मक़बूज़ा कश्मीर में दाख़िल थिए थो, जिते पाकिस्तान हिंदुस्तान विच में लेक वारी हैसियत हासिलु करे वठंदो आहे। उतां खां हिन खे 1947 ईस्वी में क़ाइमु थियल मुल्क पाकिस्तान जी नदी सम्झो वञे थो। सिंधुअ जो लद्दाख वटां रुख या वहकिरो उत्तर ऐं ओलह आहे। उतां हीअ कराकरम जे ॾखण तरफ़ खां वहे थो। हीअ नदी आस्ते आस्ते ॾखण तरफ़ मुड़ी जबलनि मां वड़ वकर खाईंदी, जॾहिं पेशावर खां ओलह ओभर तरफ़ खां लंघे हज़ारा खां गुज़रे थी त हुन जे वेकिरे में तेज़ी अचे थी। पेशावर वटि वेकिरे में माठी नदी हाणे तेज़ वेकिरे में तब्दील थी आहे, ओभर ऐं रावलपिंडीअ खां ओलह तरफ़ खां गुज़रे थी। त उमेद आहे त हीअ मुख़्तसिर वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।